सिंध में हिकु अहिड़ो क़त्ल जो केस जंहिंजी डीएनए में औरत बजाए मर्द ॼाणायो वियो आहे। उन केस मेडिकल बोर्ड, रिसर्च लेबॉरेटरी तोड़े पुलिस जी जांच समेत घणनि ई इदारनि जे चेहरनि तां नक़ाब लाहे छॾियो आहे। जामशोरे जे सईदाबाद वारे इलाइक़े जी रवासन 2.5 साल अॻु क़त्ल कयल सिंध यूनिवर्सिटीअ जे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट डिज़ाइन जे फाइन आर्ट शोबे जी 3 साल जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासीअ खे 2.5 साल अॻु मुड़ुस क़त्ल करे लाश नूरियाबाद थाणे जी हद में सुपराए ते फिटी करे छॾियो हो। उन शागिर्दियाणीअ जे लाश जे कुझु महीननि बैदि क़बर कुशाई करे पोस्टमार्टम कयो वियो। उन शागिर्दियाणीअ जे लाश जी डीएनए रिपोर्ट में खेसि मर्द ॼाणायो वियो आहे, जेका हिकु वॾी नाअहलीअ जो चिटो सबूत आहे सिंध जे इदारनि जो। शागिर्दियाणी माजिदा अब्बासीअ जे क़त्ल केस में गिरफ़्तार थियल संदसि मुड़ुस ज़ाहिद सोलंगी, जेको गिरफ़्तार बि थियो ऐं उन ज़ाल जो क़त्ल जो बि एतिराफ़ कयो, पर डीएनए रिपोर्ट में शागिर्दियाणीअ खे औरत बजाए मर्द ॼाणण बैदि अदालत सगोरीअ मां डीएनए जी रिपोर्ट जे आधार ते जवाबदार मुड़ुस ज़ाहिद सोलंगी फ़ाइदो वठंदे क़त्ल केस मां ज़मानत वठी जेल जे लोही सलाखनि मां आज़ादु थी वियो आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे क़त्ल कयल शागिर्दियाणी जी आयल डीएनए रिपोर्ट यकीनन अजीब ऐं हैरान कंदड़ आहे, छो त अदालती हुकुम जॾहिं मिलंदो आहे त कंहिं मुर्दे जी क़बर कुशाई कई वञे त उन्हीअ ते मेडिकल बोर्ड बि जुड़ंदो आहे। मजिस्ट्रेट जी निगरानी में क़बर कुशाई थींदी आहे। मक़तूल जा वारिस, क़बर खोटींदड़ तोड़े केस जो जांच ऑफिसर बि मौजूदु हूंदो आहे। उन्हीअ जी निगरानी में क़बर कुशाई करे लाश जा जुज़ा लाॻापियल लेबॉरेटरी ॾांहुं उमाणिया वेंदा आहिनि, पर हिते मेडिकल बोर्ड में वेठल डॉक्टर जेके हिकु त प्राइवेट क्लिनिकूं हलाए ॿिन्ही हथनि सां लखें रुपया कमाए रहिया आहिनि, उन्हनि खे एतिरो टाइम ई नथो मिले जो हंगामी बुनियादनि ते मेडिकल बोर्ड जे मेंबरनि जी गॾियल सलाह सां तकड़ी रिपोर्ट ठाहे लाश जा वरितल सैंपल लेबॉरेटरी ॾांहुं मोकिले सघनि। मेडिकल बोर्ड जी लापरवाही सबबि उहे लाश जा जुज़ा 20-20 ॾींहं ताईं पुलिस थाणनि जे माल खाननि में पयल रहनि था। नतीजे में उहे रिपोर्टूं गैर यकीनी वारियूं अचनि थियूं, पोइ क़त्ल जहिड़ा केस बि लुड़ी वञनि था। आख़िर उन्हनि खां कोई कीअं पुछा करे, छो त सिंध जा इदारा अॻे ई तबाहीअ जे वर चढ़ी चुका आहिनि। मुंहिंजी तबियत ख़राब हुई। असां हे जेका क़बर कुशाई कई 10/11/2022 ते क़बर कुशाई कई असीं। उन जा असांखे 12 जुज़ा मिलिया। 10 असां रोड़ी में जमा कराया ऐं 2 सैंपल जेके आहिनि जुज़ा असां एलम्स जामशोरे डीएनए में जमा कराया। इन में छा आहे जो असांखे उहो जेको आहे तो डॉक्टरनि जी जेका टीम हूंदी आहे उहा असांखे लेटर ॾींदा आहिनि। उन खां पोइ असां पंहिंजे डीएसपी साहब, पंहिंजे एसपी साहब खां परमिशन वठी उहे लेटर खणी पोइ वरी उहो जेको आहे तो प्रॉपर्टी असां माल खाने में रखंदा आहियूं, उहा खणाए उतां पोइ वरी उते वञी जमा कराए उन खां रिसीव्ड वठी ईंदा। अहिड़ियूं असां उन खां रिसीव्ड वरितियूं आहिनि, जमा कराई। न इहा असांखे बि जेको आहे तो पोइ जेको आहे तो केस जॾहिं हलणु शुरू थियो उन्हनि असांखे जेको डीएनए रिपोर्ट तमामु देरि सां ॾिनी, 2-3 महीननि खां पोइ ॾिनो। 8 महीने में असांखे डीएनए में असांखे त अहिड़ी ख़बर कान्हे। उते डॉक्टर साहिबु आहे ना, लेडी डॉक्टर ई ॿुधे न उते उहो जे ॾिसनि हा त बाबा हे फीमेल आहे न आहे मेल आहे, उते जज साहिबु, सिविल जज साहिब जी निगरानी में उनखे चवनि हा साईं हे जेको आहे तो छोकिरी न आहे छोकिरो आहे। हा ओॾी महिल त जेको आहे सभिनी चयो आहे छोकिरी आहे। जे छोकिरो हुजे हा त डॉक्टर साहिबु न चवनि हा त भाई हे त छोकिरो आहे मर्द आहे, हिन जी कीअं जेको आहे तो असां पोस्टमार्टम। पोइ वरी आऊं इहो केस इंस्पेक्टर एस.एच. मोहम्मद हाशिम बिरोही खे हवाले करे पोइ वरी वधीक कार्रवाई उन्हनि कई। जीअं मुंहिंजे बदिली थी वञण खां पोइ डीएनए रिपोर्टूं ऐं जेको आहे तो होॾां रोड़ी मां रिपोर्टूं उहे पोइ आहिनि। हा साईं निगरानी हुतां असांखे जेको आहे तो डॉक्टरनि खां लेटर मिलंदो, उन खां पोइ जेको आहे तो असांखे जुज़ा जमा कई। 21 तारीख़ ते असांखे ॾिने। पोइ वरी असां जेको
पंहिंजे बाला अफ़सरनि खां परमिशन वठी ऐं DSP साहिबु नूरियाबाद SP साहिब खां ऐं बाद में असां जेको आहे 25 तारीख़ ते असां जेको आहे छा थो चई सघिजे माण्हू जेको आहे थो हाणे होॾां त जेको असांजा बाला अफ़सर डॉक्टर साहिबु जेको आहे रिस्पेक्टेड ऑफिसर आहिनि सभिनि असांजो उते वरी इहो जेको आहे पुलिस सर्जन वकार साहिबु उहो सॼो इहो कमु जेको आहे डॉक्टरनि जा खां लेटर वग़ैरह वठी ऐं असांजे हवाले कंदो आहे या थाणे ते ॾिए वॾा आलम इन जी असांखे का ख़बर न आहे। बाक़ी हुनजो जेको आहे पोइ असांखे मालूम थियो त हिनजो पीउ जेको आहे पुलिस में आहे पर इहा असांखे ख़बर न आहे। भला अलाह साईं जंहिं बि कयो हूंदो अलाह साईं हिन खे हिन ई जहान में ते कीड़ा रखंदा असांखे पाण ज़ाती तरह ते ॾुख। सिंध यूनिवर्सिटी जे क़त्ल कयल शागिर्दियाणी जी DNA में खेसि मर्द ॼाणण वारी रिपोर्ट यकीनन बेवस ऐं ॾुखोयल ख़ानदान लाइ हिकु ॿियो दर्दनाक लम्हो कीअं न पैदा कयो हूंदो। जिते संदसि न्याणी क़त्ल थी उते वरी DNA में खेसि मर्द ॼाणाए मक़तूल शागिर्दियाणी जे वारसनि जी ज़ख़्म ते लूणु ॿुकियो वियो आहे। पर शागिर्दियाणी जे वालिद सिकंदर अब्बासी हिन केस जी अहिड़ी पोइवारी कई आहे जो हू 2.5 साल केस जी पैरवी कंदे नेठि सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच खां उन DNA रिपोर्ट ख़िलाफ़ जांच जो फ़ैसिलो वठी आयो आहे। अदालत सगोरी DNA रिपोर्ट में कंहिं गिफ़लत कई ऐं छो कई इहा समूरी जांच एंटी करप्शन जे हवाले कई आहे। अस्सलाम वालेकुम, ज़ीशान नज़र मेमन, सर्किल ऑफिसर एंटी करप्शन जामशोरो। ही मैटर ऑनरेबल हाई कोर्ट असांजे डायरेक्ट एंटी करप्शन साहब ॾे मोकिलियो त इन ते तव्हां प्रॉपर इंक्वायरी कयो DNA ते ऐं प्लस में जेके IOs रहिया आहिनि इन केस में उन केस जी मां इन्वेस्टिगेशन स्टार्ट करे छॾी आहे जंहिंमें 2 IOs हुआ उन्हनि जा स्टेटमेंट्स वग़ैरह हलनि पिया। उन में काफ़ी शयूं डिस्क्लोज़ थियूं आहिनि जंहिंमें असांखे हींअर ताईं त पुलिस जी नेग्लिजेंसी उन में ज़ाहिर थिए थी। वधीक असां प्रॉपर इन में असां रजिस्ट्रार ॾे बि LMCR ॾे लिखियो आहे त जेके इन में बोर्ड में हुआ जिन DNA जा जुज़ा वग़ैरह वरिता उन्हनि खे बि असां घुराईंदासीं, असां उन्हनि खां फर्दर स्टेटमेंट वठंदासीं पोइ वधीक कंदासीं। बाक़ी जेको हींअर असांखे पुलिस पेपर्स में मिलियो आहे त उन में हू मेल जा जुज़ा आहिनि छो जो जेका कवर कुशाई थी आहे उहा औरत माजिदा जी थी आहे ऐं जेका DNA रिपोर्ट ॾिनी आहे उन में कंट्राडिक्शन आहे। ऐं प्लस में जेको हींअर ताईं असांखे IO ॿुधायो आहे त 20 ॾींहं जुज़ा मालखाने में पियल आहे। क़बर कुशाई खां पोइ 20 ॾींहं इहो हिकिड़ो वॾो स्केम आहे त 20 ॾींहं तव्हां जुज़ा कहिड़े आधार में तव्हां हिकिड़े मालखाने में रखे छॾिया आहिनि ऐं कंसर्न लेबोरेटरी ॾे नाहिनि मोकिलिया। उनमें पुलिस जी हींअर ताईं त असांखे इहा नेग्लिजेंसी अचे थी। वधीक प्रॉपर असां हिन में इन्वेस्टिगेशन कंदासीं ऐं जेके बि हूंदा त उन्हनि खे कैफ़रे किरदार ते पुॼाईंदासीं। अदालत सगोरी केस जी फर्दन इंक्वायरीअ लाइ SSP जामशोरे खे हुकुम ॾिनो आहे त हू सुठी साख रखंदड़ DSP रैंक जे ऑफिसर खां जांच कराए। उन ते SSP जामशोरो केस जी फर्दन इंक्वायरीअ लाइ DSP नूरियाबाद के जांच ऑफिसर मुकर्रर करे छॾियो आहे। ये जो मर्डर केस है ये आज से 4 से 5 साल पुराना है। 2021 और 2022 का केस है। माजिदा नामी एक खातून की डेड बॉडी मिली थी नूरियाबाद की हदूद में और जिसकी FIR हमारे डिस्ट्रिक्ट में हुई थी। उसमें कुछ इन्वेस्टिगेशन के दौरान कुछ लैकूनास रह गए थे जिसके हवाले से अभी हाई कोर्ट ने हमें मज़ीद डायरेक्शंस दिए कि इसकी फर्दर इन्वेस्टिगेशन करवाई जाए, जिसके लिए हमने DSP नूरियाबाद को ये जिम्मेदारी सौंपी है कि वो फर्दर इन्वेस्टिगेशन करें। और इसके लिए जो री एग्जिमेशन ऑफ डेड बॉडी होनी है उसके लिए हमने सेशन कोर्ट हैदराबाद को लेटर लिख दिया। उन्होंने फर्दर डायरेक्शन दे दिए कंज्यूमर जज को और डेफिनेटली विद इन अ वीक और 2 ये काम हो जाएगा और इंशाल्लाह मेरिट पे ये इन्वेस्टिगेशन करेंगे। और हाई कोर्ट की फर्दर डायरेक्शन ये भी है कि इस केस को एंटी करप्शन में भी फॉरवर्ड किया जाए क्योंकि उस वक्त कुछ पुलिस वालों की कोई मेलाफाइडी या नेग्लिजेंस भी थी तो उसको भी क्लियर किया जाएगा। डेफिनेटली यही चीज़ को तयन करने के लिए हमने इंक्वायरी दी है और ये इंक्वायरी का ऑफिसर ही ये तैनात करेगा एविडेंस की बेस पे। अभी कुछ कहना कबल अज़ देखिए जो उस वक्त जो पुलिस वाले इन्वॉल्व थे उन पर FIR भी हुई थी, उनको अरेस्ट भी किया गया था और उनको सस्पेंड भी किया गया था। जो उनके वालिद साहब हैं उनको हमने मुतलका पुलिस स्टेशन से हटा के किसी और पुलिस स्टेशन में ट्रांसफ़र कर दिया गया। तो मेरा नहीं ख्याल कि इस लेवल पे DSP लेवल का ऑफिसर जब इन्वेस्टिगेशन कर रहा हो तो कांस्टेबल या लोअर रैंक का कोई ऑफिसर उस इन्वेस्टिगेशन को इन्फ्लुएंस कर सके। देखिए जिसकी भी जो जिम्मेदारी होगी और जो उसकी जिम्मेदारी होगी उसके मुताबिक एज पर लॉ एज पर पुलिस रूल उसको सजा मिलेगी। एंटी करप्शन सर्कल ऑफिसर नारीअ जी पोस्टमार्टम कंदड़ मेडिकल बोर्ड जे 5 मेंबरनि खे लम्स जे रजिस्ट्रार तोड़े अॻूणे SHO नूरियाबाद खे लेटर जारी करे बयान रिकॉर्ड करण जो पाबंद पिणु करे छॾियो आहे। अदालत असांखे 30 डेज़ जो टाइम ॾिनो आहे पर असां अदालत खां इतला कंदासीं थोरो हिन में असां टाइम वठंदासीं कोर्ट खां। असांखे कोर्ट सिर्फ़ु जेको ॾिनो आहे हिकिड़ो DNA ऐं ॿियो जेके IOs आहिनि उन्हनि जी असां कंदासीं। बाक़ी मालिकनि वग़ैरह जो स्टेटमेंट वग़ैरह जी असांखे नीड न आहे
छो जो असांखे जेके फाइंडिंग्स करणियूं उन करियूं जेका उन्हनि DNA में कई आहे उन में अगरि असांखे नीड पई फर्दर त पोइ असां उनखां स्टेटमेंट वठंदासीं। जी उहा असां रिकमेंडेशन जेका ॾींदासीं प्रॉपर जेके जंहिंजी बि इन्वॉल्वमेंट थींदी असां उन्हनि जो सॼो क्लियर ॿुधाईंदासीं भाई हिन जी हीअ नेग्लिजेंसी आहे जेको कुझु बि आहे। केस में असांखे हींअर इनिशियल में अञा पुलिस पेपर्स मिलिया आहिनि जेका पुलिस करस्पॉन्डिंग कई आहे, बाक़ी ॿियो अञा ताईं न थियो आहे। सिर्फ़ु हिन 2 IOs आहे, जेको मेन IO आहे जंहिं क़बर कुशाई कराई मेन सॼो उन ते आधार आहे। इन केस में इनिशियल 2 IOs आहे, हिकिड़े FIR कटी ऐं अक्यूज़ अरेस्ट कयो, उन खां पोइ केस ट्रांसफर थी वियो, ॿिए IO ते वियो जंहिं क़बर कुशाई वग़ैरह जेको कुझु बि आहे सॼी फॉर्मेलिटीज़ उन करायो। इन में टोटल 12 जुज़ा वरिता विया आहिनि, उन में कुझु जुज़ा रोहिड़ी विया आहिनि, कुझु हिते विया आहिनि। जेका रिपोर्ट असांखे हींअर मिली आहे रिकॉर्ड में जेका पुलिस पेपर में आहे उहा जामशोरे जी आहे। उन में मां लेटर सर्च कढी छॾिया आहिनि, इंशाल्लाह उन्हनि खां असां स्टेटमेंट वठी वधीक प्रोसीडिंग कंदासीं। बोर्ड जा मेंबर 5 ॼणा आहिनि। उहा आहे न कंट्राडिक्शन अगरि थिए हा त ओॾीमहिल थिए हा जेॾीमहिल क़बर कुशाई थी आहे। अगरि मर्द हो त क्लियर, अगरि हिकिड़ी औरत उन्हनि खे बि असां घुरायो आहे, उन्हनि खां असां स्टेटमेंट वठंदासीं। पुलिस सर्जन आहे हिन में, उनखे बि असां लेटर्स कढिया आहिनि, उन्हनि जा असां बयान्स वग़ैरह जेके बि आहे स्टेटमेंट वग़ैरह असां कंप्लीट कंदासीं। 2.5 साल अॻु मुड़ुस तां क़तल कयल सिंध यूनिवर्सिटीअ जी शागिर्दियाणी माजिदा अब्बासीअ जे हथ आयल लाश बिना पोस्टमार्टम करण ते उन वक़्त जे SSP जामशोरो जावेद बलोच पुलिस अमलदारनि ते कोताहीअ जो केस बि दाख़िल कयो हो ऐं 3 अमलदारनि खे मुअतल बि कयो हो। उन वक़्त अगरि नूरियाबाद पुलिस गिफ़लत जो मुज़ाहिरो न करे हा, शागिर्दियाणी जे लाश जो पोस्टमार्टम कराए ईदी हवाले करे आहे त शायदि हिन नियाणीअ जे खून इंसाफ़ लाइ ईअं न वॼाए हा। असां हिते ई रहूं था। बसि हीउ केस जॾहिं जो थियो त इहो DNA में हले वियो, पुलिस पोस्टमार्टम न कराए सघी, उन ते हुनजो FIR बि कटी। पोइ जॾहिं पोस्टमार्टम जो मरहलो थियो त उहा डॉक्टरनि जी जेका टीम आहे, मां डॉक्यूमेंट्स तव्हांखे ॾींदुमि, उहा डॉक्टरनि जी टीम तव्हां पढ़ंदव उनजा नाला, वॾी हिकिड़ी हेबतदारी थी थिए त हेॾा माशाल्लाह हेॾी मेडिकल बोर्ड वेठी। असां जेको उते पटिशन दाख़िल कई हुई आहे DNA वारी, उन में असांजो मौक़फ़ इहो हुयो त डॉक्टरनि जी कॉम्पिटेंसी काॾे हली वई ऐं कैपेबिलिटी काॾे हली वई। छो जो 2 साल में MBBS जे इहो पढ़ाईंदा आहिनि त फोरेंसिक रिपोर्ट में बॉडीअ खे कीअं एग्ज़ामिन कजे। सिर्फ़ु हिकिड़ी पिलकार जी ज़रूरत हूंदी आहे जंहिंसां ख़बर पवंदी आहे त बॉडी मेल आहे या फीमेल आहे। त 1 कलाक पूरो लाश जी उते चीर पाड़ कई, जुज़ा वरिता विया। जे ओॾीमहिल जज वेठो, सभु कुझु वेठो, पुलिस वेठी, असां बि वेठा हुआसीं। जे ओॾीमहिल डॉक्टर इहो ॿुधाए वठनि त बॉडी चेंज आहे या बॉडी मेल आहे या बॉडी फीमेल आहे, छो त इहो त हिकिड़ो फिजिकल व्यू आहे, उहो त लेबॉर्ट्री त बाद जी शइ आहे, का ॻाल्हि न कयूं न। हुते त हुननि हिकिड़ो बॉडी एग्ज़ाम थी, सभिनि खे ख़बर हुई त फीमेल बॉडी आहे, असां कढी आहे ऐं फीमेल बॉडीअ जो ई कयूं पिया था। का हिकु लफ़्ज़, का हिकु ॻाल्हि वोट करे विझे हा ओॾीमहिल। ऐं उहो त ॾिसो न, जेका उहा कार्रवाई थींदी आहे न, उन कार्रवाईअ में त हुननि कार्रवाई लिखंदी आहे पुलिस जो मशीरनामो आहे, उहो मां तव्हांखे ॾींदुमि। असां ब्लेम डायरेक्टली नथा हणी सघूं त कंहिं इहो कयो आहे। असां इहे सुवाल उथारिया हुआ कोर्ट में, डॉक्टरनि ओॾीमहिल छो न ॿुधायो जंहिंमहिल पोस्टमार्टम कनि वेठा पिया, ऐं बाद में पोइ लेबॉर्ट्रीअ इहा रिपोर्ट ॾिनी आहे त असां लाइ त सुवालिया निशान आहे न, त असां छा चऊं। जेकॾहिं भला लाश बदिलियो आहे या लाश चेंज थियो आहे या पुलिस, छो त हिन में जेकी बि शयूं इन्वॉल्व आहिनि सभु इन लपेट में अचनि थियूं। त पुलिस एथीअ वारनि खे ॾिनो आहे, उते लाश मटियो आहे, गबर गोरकरनि मटाई आहे या छा थियो आहे, इहे सभु माना उहो तलब शयूं आहिनि, माना मालूम हुन जे बारे में थिए त कंहिं इहो कयो आहे। असां सिर्फ़ु इहो सुवालु उथारियो त जेको पोस्टमार्टम थियो जंहिंमहिल डॉक्टरनि खां जेका चुक थी आहे उहा इहा थी आहे त ओॾीमहिल छो न ॿुधायूं त मेल या फीमेल आहे। उन ते असां त खणी पेरेंट्स हुआसीं, असांखे त बाद में ख़बर पई, पर उन खां अॻु में SSP ऑफिस खे ख़बर पई। SSP ऑफिस उन्हनि ते FIR कराए छॾी, जंहिंजी वजह जे करे कोई ASI ऐं 2 सिपाही मुअतल थी विया। पोस्टमार्टम खां अॻु में उहा FIR अलॻि आहे, नामालूम बॉडीअ जी पोस्टमार्टम न कराइण ते। उहा जेका तकलीफ़ आई आहे, जेका अज़ियत आई आहे, त अहिड़ी बेख़बरी, अहिड़ी बेदर्दी, अहिड़ो जंहिंसां प्यारु पियो करे, प्यार जी शादी कई अथसि, हुनखे अहिड़ो बेख़फ़नो करे मारे ऐं ग़ाइबु थी वियो। ऐं ख़बर हुजण जे बावजूदि बि हिननि असांखे न ॿुधायो त असां लाश कलेक्ट करे वठूं, किथां वठूं दफ़नायूं पंहिंजे हथनि सां। उहा जेका तकलीफ़ आहे न, उहा फ़िलहालु बयानु करण खां ॿाहिरि आहे। हूअं त इंसाफ़ जी उमेद उन प्रभु बारी ताला खां आहे, पर हीअ छा आहे त कई जॻहियुनि ते असांखे महसूसु थींदो आहे त असां सभु कुझु छॾे ॾियूं। असांखे ईअं ख़बर पई त असांजी छोकिरी न पहुती, ऐं पोइ
मुंहिंजे पुटु चयोसि त तूं छो न मां तोखे वठणु अचां त हुन चयो त न मां बस में अचां थी। पर पोइ वरी असां जॾहिं उते विया इहो उहो कोन आई। पोइ वरी जॾहिं सफ़ा टाइम टरंदो वियो त असांखे परेशानी वठंदी वई त हाणे छो कोन आई। इहो चयोमांसि ज़ुएब माजदा कोन आई आहे त चई पोइ छो इहा कोन आई आहे। पोइ वरी हे माना हिन जे पुठियां वियो ॻोल्हणु, हुते यूनिवर्सिटी में पुछा कराई सभु कुझु। पोइ उते माना ख़बर पई त हीअ माना यूनिवर्सिटी जे ॿाहिरां ई शायदि हिनखे ब्लैकमेल कयो त अॼु मूंसां तूं मिल, मूंखे ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। जे माना तूं न मिलंदी आहे त पोइ मां तुंहिंजियूं तस्वीरूं हीअं रखंदुसि, अहिड़ियूं अहिड़ियूं जेके हिन निकाह खां पोइ कढियूं। ऐं हीअ मजबूर थी माना वई हुन सां मिलणु। ऐं माना चयईंसि मूंसां माना ॻाल्हाए त पोइ सभु कुझु ठीकु थी वेंदो ईअं हूअं। पोइ वरी उते वञी ऐं शायदि नूरियाबाद में हिनखे माना मजबूर कई त तूं मूंसां रह गॾु। त हिन चयो त मां तोसां गॾु कोन रहंदसि। ऐं हे ॻाल्हियूं आहिनि ईअं तो मैसेज ते माना तलाक बि ॾिनी आहे ईअं फ़ोन में ईअं माना हिनखे मजबूर कई। उते माना हिन सां झगड़ो कयो ऐं माना हे वठी ॻाल्हाइण लाइ वियो हो, ॻाल्हाइण ॿोलाइण, पर हिन विच में बि माना हिन उन ते पूरो न हलियो ऐं माना झगड़ो कई हिन सां। ऐं माना बाक़ाइदे हिनखे धिको ॾिनई ऐं पोइ वरी पथर हणी पाण ई बयानु ॾिनई त मां पथर हणी हुनखे मारियो आहे। यकीनन जवान नियाणीअ जी बेदर्दीअ सां खून ॿियो डीएनए में मर्द ॼाणाइण वालदेन लाइ कंहिं अज़ाब खां घटि वाक़ियो न आहे। पर हिते सवाल इहो थो पैदा थिए, छा असांजा इदारा एतिरा गैर ज़िम्मेवार थी विया आहिनि जो औरत जे जिस्म खे मर्द जो जिस्म ॼाणाए छॾनि। ॾिसणो इहो आहे त नए सर थींदड़ क़बर कुशाई ऐं डीएनए वारी जांच ऐं बाद में पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं उन जांच जी रिपोर्ट कहिड़ी थी अचे ऐं क़तल थियल शागिर्दियाणी जे वारसनि खे इंसाफ़ पले पवंदो या न, उन जो सिंध वासियुनि खे शिदत सां इंतज़ारु आहे। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्शबारी जो सिंध अफेयर डिजिटल जामशोरो।